मुंहिंजा अज़ीज़, अॼु जे सचो वचन हिन प्रोग्राम में मां तव्हांजो दिलि सां स्वागत थो कयां। असां पवित्र शास्त्र जे फिलिपियन हिन ख़त खे ॾिसी रहिया आहियूं। असां हाणे ॿिए अध्याय में हली रहिया आहियूं। असां पिछले प्रोग्राम में ॾिठो त मसीह जो चिंतन या मन असां में हुजणु खपे। मसीह जो मन छा आहे? उहा हुन जी नम्रता आहे ऐं ॿियनि लाइ सोच वीचार करणु आहे। त अचो ॿिए अध्याय जे 6 वचन खे असां हाणे पढ़ंदासीं। फिलिपियन जो ॿियो अध्याय ऐं 6 वचन हीअं ॿुधाए थो, जो पंहिंजे स्वरूप में यद्यपि साक्षात परमेश्वर हुया, पर हुननि परमेश्वर सां गॾु पंहिंजी हिन समानता खे बि हेरो महाकोश जे समान कोन सम्झो जंहिंसां उहे चिपकिया ई रहनि। इहे अखर प्रभु यीशु मसीह जे बारे में ॿुधाइनि था। जॾहिं मसीह परमेश्वर पिता जे सॼे हथ जी तरफ़ वेठा हुया त उहे पंहिंजी कुर्सीअ खे या पद खे लटकी कोन बीठा हुया। न, छाकाणि त हुननि खे पंहिंजी जॻहि गवाइण जो डपु बिल्कुलु कोन हुयो। न त मसीह में कोई कमी हुई ऐं न ई हुननि जे मुक़ाबले में कोई हुयो। मसीह परमेश्वर बणण लाइ कहिड़ी स्कूल में सिख्या कोन वरिती हुई ऐं न ई उहे हेठे पद खां मथे पद ते पहुता हुया। उहे पाण परमेश्वर आहिनि। प्रभु यीशु खे पिता परमेश्वर खे ईअं चवण जी ज़रूरत कोन हुई। हाणे त मां 33 सालनि लाइ वञी रहियो आहियां। मुंहिंजी जॻहि मुंहिंजे लाइ बचाए रखिजो ऐं हुन स्वर्गदूत गाब्रियल ते ठीकु नज़र रखिजो। मूंखे लॻे थो त उहे मुंहिंजी जॻहि तो खणणु चाहे। न, मसीह हीअं कोन चवंदा। मां मसीह जो निरादर कोन थो कयां, पर तव्हांखे इहो ॾेखारण थो चाहियां त मसीह खे पंहिंजी जॻहि पकड़े रखण जी ज़रूरत कोन हुई, छाकाणि त उहा जॻहि हुन जी हुई। उहे पाण परमेश्वर हुया ऐं आहिनि। मसीह स्वर्ग हिचकिचाईंदे बि कोन छॾियो। हुननि कहिड़े बि वक़्त ते हीअं कोन चयो त ओ मूंखे स्वर्ग छॾंदे बिल्कुलु नथो वणे, मूंखे हेठि हुन प्रवास ते न वञिणो आहे। न, उहे आनंद सां भरी आया। इब्रानियो जे 12 अध्याय जे 2 वचन में जीअं लिखियलु आहे, जंहिं पंहिंजे साम्हूं उपस्थित आनंद जे लाइ क्रूस जी यातना झेली। हिन ई किताब जो 9 अध्याय ऐं 7 वचन चए थो, ऐं हे लिखियलु बि आहे किताब में, मुंहिंजे लाइ मां हिते आयो आहियां, ए परमेश्वर, पूरी करण लाइ इच्छा तुंहिंजी। उहे हिन धरतीअ ते आनंद सां आया। उहे हेड़ो कुझु छॾनि न पिया जो उहे पकड़ी रखण पिया चाहिनि जॾहिं उहे धरतीअ ते आया। हाणे असां हेठि वेंदे ॿियो क़दम ॾिसंदासीं। त अचो पढ़ूं फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 7 वचन। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 7 वचन ॿुधाए थो, बल्कि हुन त पंहिंजो सभु कुझु त्याग करे हिकु चाकर जो रूप धारण करे छॾियईं ऐं माण्हू जे समान ठही वियो। पंहिंजो सभु कुझु त्याग कयईं या पंहिंजी कुझु हैसियत कोन रखियईं, मतिलबु ख़ाली कयईं। हिन लाइ यूनानी भाषा जो अखर कैनू आहे। मसीह पाण खे ख़ाली कयो, पर सवाल इहो आहे त छा मां रिक्त कयईं? अॻे जी कलीसिया में कूड़ी सिख्या ॾियण वारो ॻठ इहो सेखारींदो हुयो त मसीह पाण खे पंहिंजे दैवत मां ख़ाली या रिक्त कयईं ऐं इहो त मसीह जे बपतिस्मा जे वक़्त ते हुन जे दैवत हुन में आयो ऐं त हुन जे क्रूस ते हूंदे वरी निकिरी वियो। परमेश्वर जे वचन अहिड़नि वीचारनि खे स्वीकार बिल्कुलु कोन थो करे। मसीह पाण खे ख़ाली कयो, पर पंहिंजे दैवत मां न। जॾहिं उहे ॿार थी मरियम जे कच्छ में हुया तॾहिं बि उहे 100% परमेश्वर हुया। ओॾी महिल बि उहो चाहे पियो
त पंहिंजे मुख जे शब्द जे वसीले हिन सॼे जग ऐं हिन सॼे विश्व खे निर्मित करे पियो सघे, छाकाणि त उहे पाण परमेश्वर हुया। कॾहिं बि अहिड़ो क्षण कोन हुयो जॾहिं उहो परमेश्वर कोन हुया। प्रेरित यूहन्ना लिखे थो, जॾहिं दुनिया जो आरंभ थियो, सभिनीनि खां पहिरें आदिअ में शब्द हुयो। हे शब्द ई आदिअ में परमेश्वर सां गॾु हुयो। दुनिया जी हर शइ हुन मां उपजी। हुन जे बिना कंहिंजी बि रचना न थी हुई। हुन आदिअ शब्द जिस्म धारण करे असांजे विच अची रहियो। इहे वचन असां यूहन्ना जे पहिरें अध्याय जे पहिरें खां 3 वचन में ऐं 14 वचन में ॾिसूं था। ठीकु आहे, पर प्रभु येशू जॾहिं धरती ते आया त हुननि पाण खे रिट कयो त छामो। मुंहिंजो विश्वास आहे त हुननि पाण खे दैवत जे या परमेश्वर हुजण जे कुझु विशेष हक़नि मां ख़ाली कयो। उहे पाण परमेश्वर हूंदे बि हिन धरतीअ ते कुझु हद जे अंदरि रहिया, पर हे हद हुननि पाण तय कया। उहे माण्हू जे रूप में हुया, पर परमेश्वर खां घटि न, पर तॾहिं बि हुननि पाण खे पंहिंजे दैवी हक़नि मां ख़ाली कयो। जॾहिं परमेश्वर जो पुटु हिन धरतीअ ते आयो, तॾहिं हिकदमि थोरा माण्हू हुन वटि हाज़िर थिया। हेड़े थोरे माण्हुनि जी हाज़िरी ई न, पर सॼी क़ौम खे हुन जे अचण ते हाज़िर थियणु खपे आ। परमेश्वर जी निर्मित सॼी बुद्धिमता हुते मौजूदु हुजणु खपे आ, ऐं सभी रोम जा अधिकारी हुजणु खपनि आ। छरो पूरब मां ही ज्ञानी माण्हू न, पर पश्चिम मां, उत्तर ऐं ॾखिण मां सभी दिशाउनि मां अचणु खपनि आ। यरूशलेम जो मंदिर ख़ाली करे सभिनीनि खे बैतलहम वञणु खपे आ, पर उहे न विया। मसीह हुननि खे ज़बरदस्ती छो न घुरायो? छाकाणि त हुननि पंहिंजी दैवी हक़ कढी पासे रखिया हुया। हुननि हिकु किनी ऐं गंदी जॻहि ते पैदा थियणु स्वीकारियो। क्रिसमस या त्योहार जे नाटकनि में ऐं कार्डनि ते हिकु साफ़ सुथरो तबेलो ॾेखारींदा आहिनि, जेकी सचाई न आहे। उहा हिकु ग़रीब ऐं दुखियारे शहर नाज़रत में वॾो थियो हुयो, ऐं हे हुननि पाण स्वीकार कयो। हिकु अनजान सुतार थियण बि स्वीकारनि पिया। उहे पंहिंजो शकाइना ऐं तेजस्वी गौरव पाण सां खणी घुमी पिया सघनि, पर हुननि ईअं कोन कयो। हुननि जे मथे ते रोशनी जो चक्र कोन हुयो, जीअं घणी ई तस्वीरनि में ॾेखारींदा आहिनि। माण्हुनि जे ॻठ खे या हुन गर्दीअ जे साम्हूं यहूदा इस्करियत मसीह खे चुमियो, हे ॿुधाइण लाइ त हुननि खे कहिड़े माण्हूअ खे गिरफ़्तार करणो हुयो। उहे ॿियनि माण्हुनि खां अलॻि न पिया लॻनि। हुननि मां कोई अंदरी रोशनी या गौरव कोन पियो नज़र अचे। उहे हिकु इंसान हुया, पर उहे परमेश्वर हुया जो जिस्म में आया हुया ऐं पंहिंजा हक़ हुननि पासे करे रखी छॾिया हुया। छा असां हिन ॻाल्हि जी पक करे सघूं था? मुंहिंजी सोच में असां ईअं करे सघूं था। पंहिंजी सेवकाई ख़तमु थींदे येशू हुननि खे पाण वटि इकठो कयो, जेके हुन जा पंहिंजा हुया। उहा मसीह जी हिन धरतीअ ते आख़िरी राति हुई, ऐं हुननि इहा अद्भुत प्रार्थना पंहिंजे स्वर्गीय पिता खे कई। असां हीअ प्रार्थना यूहन्ना जे 17 अध्याय जे 5 वचन में पढ़ी सघूं था। इन्हीअ करे हाणे तूं पाण सां गॾु मूंखे बि महिमावान कर, पर परमपिता उहा ई महिमा मूंखे ॾे जो जगत खां पहिरें तोसां गॾु मूंखे प्राप्त थियल हुई। हिते ध्यानु ॾियो, हुननि प्रार्थना कई त हुननि जो गौरव या महिमा हुननि खे पूरी तरह सां वापसि प्राप्त थिए। हुननि पंहिंजो दैवत्व वापसि कोन घुरियो, छाकाणि त उहो हुननि कोन ॾेई छॾियो हुयो, पर हाणे उहे स्वर्ग वरी था मोटनि, ऐं इन्हीअ करे
उहे पंहिंजी महिमा, पंहिंजो गौरव वापसि था घुरनि जो हुननि जो हक़ आहे। हिन जी माना आहे त हुननि इहो गौरव ज़रूरु पासे रखी छॾियो हुयो। जीअं त फिलिपियन जे 2 अध्याय ऐं 6 वचन में असां ॾिसूं था, जो पंहिंजे स्वरूप में यद्यपि साक्षात परमेश्वर हुया, पर हुननि परमेश्वर सां गॾु पंहिंजी हिन समानता खे बि हेरे महाकोश जे समान कोन सम्झो, जंहिंसां उहे चिपकिया ई रहनि। मसीह जे अभिमान जो टियों क़दम हेठि वेंदड़ इहो ई आहे ऐं हिकु चाकर जो रूप धारण करे छॾियईं। येशू हिन धरतीअ ते हिकु चाकर जे रूप में आया। उहे सुतार जो कमु कंदा हुया। अगरि तव्हां हुन वक़्त में नाज़रत नाले हुन शहर में रहंदा हुजो त तव्हां शायदि येशूअ जे दुकान खां गुज़रो ऐं हुन खे चओ, मुंहिंजे घर में हिकु दर निकिरी रहियो आहे, छा तूं अची ठीकु करे थो सघे? ऐं येशू चवंदा, हाँ ज़रूरु, इजो आयुमि। यीशू कैसर जे महल में पैदा थी पियो सघे, पर हुन ईअं कोन कयो। हुननि हिकु नौकर जो रूप धारण कयो। उहे पाण हिकु राजा हुया, पर हुननि कॾहिं बि इहो चई न ॾेखारियो या क़बूल कोन कयो। हुननि कंहिंखे बि इहा ख़बर न पवणु ॾिनी। हुननि इहा ॻाल्हि तेसिताईं दॿियल रखी जेसिताईं उहे यरूशलेम में हिकु गॾह ते वेही विया। इहा घटना येशूअ जे हिन धरतीअ ते हूंदे आख़िरी जे ॾींहंनि में घटी हुई। उहे हिन दुनिया में हिकु मज़दूर वांगुरु नम्र ऐं दीन थी आया, हिकु नंढो इंसान थी आया। हुननि पाण खे अपमानित करे सिर्फ़ु इंसान थी ई कोन आया, पर असां वांगुरु थी असां में घुली वञण जहिड़ा थी आया। अॻकथी करण वारे यशाया जे 11 अध्याय जे 10 वचन में लिखियो हुयो त मसीह येसी जो मूल थी ईंदा। असां सोचे सघूं था त यशाया येशूअ खे दाविद जो मूल चई छो कोन सॾु कयो। हुन जी वजह असां अॻिते ॾिसूं था। येशू जॾहिं पैदा थिया त उहे मरियम ऐं यूसुफ जेके ॿई दाविद जे आक़े जा हुया, किसान हुया। यूसुफ बि दाविद जे घराने जो हुयो, पर अलॻि रस्ते, ऐं उहो हिकु किसान हुयो। जिन शहर में उहे रहंदा हुया, नाज़रत में, हो हिकु अजीबो ग़रीब ऐं गैर यहूदी शहर हुयो। हुते मज़दूर माण्हू रहंदा हुया। त छा मसीह दाऊद जे घराने जा कोन हुया? दाऊद हिकु अभिषिक्त राजा हुयो, पर हुन जो पीउ येसी बतलहम में हिकु किसान हुयो। येसी किसान हुयो, पर हुन जो पुटु राजा। पर अॻिते हलंदे इहो घरानो किसाननि ते अची पहुतो। यूसुफ हिकु किसान हुयो। असांजो प्रभु हिकु किसान जे परिवार में पैदा थिया। हुननि हिकु चाकर जो रूप धारण कयो। असां हाणे चोथों क़दम हेठि खणंदासीं। फिलिपियन जे 2 अध्याय जे 7 वचन में असां अॻिते ॾिसूं था त मसीह माण्हुनि जे समान ठही विया। कोई सोचंदो त मां इंसान आहियां ऐं छा माण्हू थियणु घटि थियण जी ॻाल्हि आहे? मूंखे इंसान थियणु वणंदो आहे ऐं इंसान थियणु हिकु हैसियत जी ऐं अद्भुत ॻाल्हि आहे। इहा घटाइप जी ॻाल्हि त थी कोन थी सघे। अचो त मां तव्हांखे हिकु उदाहरण ॾेई इहा ॻाल्हि सम्झायां। इहो उदाहरण अजीब आहे, पर तव्हां इहो सम्झी वेंदव त मसीह खे इंसान थियणु कहिड़ी नम्रता ऐं घटिताई जी ॻाल्हि आहे। हिकिड़े माण्हूअ खे घर में कीवलियूं हूंदे ॾिसण जी आदत बिल्कुलु न हुई। उहो नए शहर में हिकु घर में रहे पियो। कुझु ॾींहं गुज़रंदे ई हुन खे रंधिणे में कीवलियूं नज़र आयूं। मोरीअ में ऐं खंड जे दॿे जे अंदरि ॿाहिरि कीवलियूं अची वई हुयूं। हुन खे ई न, पर ज़रूरु तव्हांखे बि अहिड़ियूं कीवलियूं कोन वणंदियूं। हुन खे ॿियनि खे दुख पहुचाइण लाइ मज़ो कोन ईंदो हुयो।
उहो बेरहम कोन हुयो, हुनखे हत्या करणु कोन वणंदो हुयो, पर हाणे उहो कीवलियुनि खे मारे पियो। हुन कीवलियुनि जो ज़हर आने हुननि मां छुटकारो पातो। उहो पोइ नए घर में वञी रहणु लॻो। इजो ॾिसो त हिते बि कीवलियूं। जीअं त कीवलियुनि खे ख़बर हुयो त उहो पंहिंजो घर बदिलण वारो आहे। हिन वक़्त ते हुन पंहिंजे दोस्त खे घुराई जो कीड़नि जी दवा जो धंधो कंदो हुयो। उहो साल में 2 दफ़ा अची सॼे घर में हर हिकु कोने में इहा दवा हणी वेंदो हुयो ऐं हुन जे घर में तव्हांखे हिकु कीवली बि कोन नज़र ईंदी। इहो सच कोन्हे, पर असां कल्पना था करे सघूं त उहे कीवलियूं हुन माण्हूअ जे ख़िलाफ़ हिकु साण थींदियूं हूंदियूं। हीअं थी सघे थो त उहे झंडो खणी घुमंदियूं हूंदियूं जिते हे लिखियलु हूंदो, हिन माण्हूअ खे हितां कढो, उहो कीवलियुनि सां नफ़रत कंदो आहे। पर असुलत में उहो कीवलियुनि सां नफ़रत कोन थो करे, छड़ो हुनखे उहे पंहिंजे खंड जे दॿे में कोन खपंदियूं हुयूं। पर उहो माण्हू हुन कीवलियुनि सां ॻाल्हाए हुननि खे कोन पियो सम्झाए सघे। हुननि कीवलियुनि खे सम्झाइण लाइ हुनखे पाण कीवली बणिजी वञिणो पवंदो हुयो। हुन माण्हू खे अगरि कीवली बणिजण जी शक्ति हुजे हा त उहो कीवली बि ठही वञे, पर हुन लाइ अहिड़ो बणिजणु अहिड़ी घटाइप जी ॻाल्हि आहे ऐं हुन जो कंहिंजे पेरनि हेठां कुचल वञण जो बि डपु आहे। ऐं सच में कीवली बणिजणु मुंहिंजा मित्र ॿुधायो कंहिंखे वणंदो, पर मुंहिंजा मित्र कीवली बणिजणु प्रभुअ जे स्वर्गीय गौरव छॾे माण्हू थियण जे तुलना में कुझु बि कोन्हे। ॿिन्हिनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। प्रभुअ पाण मथां असांजी इंसानियत खईं ऐं माण्हुनि जे समान थी वियो। त हलो हाणे असां ॿिए अध्याय जो 8हों वचन पढ़ूं। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 8हों वचन ॿुधाए थो त हुन पंहिंजे पाण खे नम्र करे छॾियईं ऐं हेतिरो आज्ञावान बणिजी वियो कि पंहिंजा प्राण ताईं निछावर करे छॾियईं ऐं उहे बि क्रूस ते। असांजे प्रभुअ जो पाण खे अवमानित करणु या हेठि करणु इहो 5 क़दम हेठि आहे ऐं उहो इंसान जे रूप में पायो वियो। हुन पाण खे नम्र कयईं। तव्हां ऐं मां बि ॿियनि जे नम्रता सां भरियल कर्मनि जे करे या नम्र वचन जे करे हेठि झुकिजी वेंदा आहियूं या अपमानित थींदा आहियूं। पर ध्यानु ॾियो त मसीह पाण खे ख़ुदि हेठि कयो, अपमानित कयो। इहो करणु सभिनीनि खां ॾुखियो आहे। हिकु परमेश्वर जे दास जे बारे में हिकु ॾाढी सुठी घटना ॿुधण में थी अचे। उहो सेवक हिकु पुल तां हिकु झरनो पियो पार करे। उहो पुल ॾाढो सुकड़ो हुयो ऐं हुन तो छड़ो हिकु माण्हू हिकु वक़्त में पार करे सघंदो हुयो। जॾहिं हुन पार करणु चालू ई कयो त ॿिए पासे खां ॿियो प्रचारक हलंदे अचे पियो। उहो ॿियो प्रचारक हुन वक़्त जो हिकु ढिलो प्रचारक चवारियो वेंदो हुयो जो हर कंहिंजे ख़्यालातूं ऐं विश्वासू खे स्वीकारींदो हुयो। पर हिन प्रचारक पहिरें सेवक खे चयईं, मां चढ़ियनि खे रस्तो कोन ॾींदो आहियां। इहो चई हुते बीठो रहियो। पर पहिरें प्रचारक मुश्की पुठियों वेंदे चयईं त मां त हमेशह रस्तो ॾींदो आहियां। मुंहिंजा मित्र, नम्र थी हेठि जी जॻहि खणणु ॾाढो ॾुखियो आहे, पर असां में हेरनि प्रचारकनि लाइ दिलि में वधीक आदर ईंदो आहे जेके पाण खे हेठि करे नम्रता जी जॻहि खणंदा आहिनि। प्रभु येशू पाण खे नम्र कयईं, हेठि कयईं ऐं इहा त पूरे तरह सां सफ़ा अलॻि ॻाल्हि आहे। हाणे असां 6 क़दम खणंदासीं ऐं उहो हेतिरो आज्ञावान बणिजी वियो कि पंहिंजा प्राण ताईं निछावर करे छॾियईं।
मौत इहा ॾाढे घटिताई जी ॻाल्हि आहे। मौत कुदरती ॻाल्हि कोन्हे। अगरि कंहिंजे मौत ते वञणु थिए त तव्हां क़रीबी दोस्तनि खे इहो चवंदे ॿुधंदव त उहो कहिड़ो कुदरती थो लॻे। इहे लफ़्ज़ उहो क़रीबी दोस्त मरियल माण्हू जे बारे में चवंदो आहे ताकी हुननि जे घर वारनि खे कुझु दिलासो मिले। पर इहो दिलासो ॾियण जो तरीक़ो कीअं थो थी सघे? न, उहो मरियल माण्हू कुदरती कोन थो नज़र अचे, छाकाणि त मौत कुदरती आहे ई कोन। परमेश्वर माण्हूअ खे मरण लाइ कोन निर्माण कयो। इंसान पंहिंजे पाप ऐं गुनाहनि जे करे मरंदो आहे। मौत हिकु माण्हूअ जे गुनाह जे करे आई ऐं उहो माण्हू आदम हुयो। ऐं इहा मौत सभिनीनि माण्हुनि ते अची पई आहे। मौत कुदरती कोन्हे ऐं न ई परमेश्वर माण्हुनि खे मरण लाइ निर्माण कयो आहे। हाणे जॾहिं प्रभु येशू हिन धरतीअ ते आया त उहे असां सभिनीनि खां थोरा अलॻि हुया। तव्हां ऐं मां असां जीअण लाइ आया आहियूं। मां ईमानदारीअ सां चवां थो, मूंखे मरणो कोन्हे, जीअणो आहे। असां पंहिंजी ज़िंदगीअ में या सेवकाई में सभिनीनि खां बरकत जे वक़्त में थींदे असां ओसि ताईं जीअणु चाहींदासीं जेसि ताईं प्रभु जीअण ॾे। पर प्रभु येशू पाण मरण लाइ पैदा थिया। उहे धरतीअ ते मरण आया। हुननि खे मरण जी ज़रूरत कोन हुई, पर उहे हेतिरा आज्ञावान बणिजी विया कि पंहिंजे जान ताईं निछावर करे छॾियऊं। हुननि पाण खे पंहिंजी इच्छा सां ॾेई छॾियऊं। असांखे बि मरणो पवंदो, पर असांजी मरण जी इच्छा कोन्हे। हुननि खे बि मरण जी ज़रूरत कोन हुई, पर उहे मरण चाहिनि पिया। ईअं छो? इन्हीअ करे त उहे असांखे बचाए सघनि। अगरि असां हुननि ते भरोसो कयूं, हुननि में विश्वास कयूं। मसीह इहो चयो त जीअं पिता मूंखे ॼाणंदो आहे, तीअं ई मां पिता खे ॼाणंदो आहियां ऐं पंहिंजूं रिढनि जे लाइ मां पंहिंजो जीवन ॾियां थो। परमपिता मूंखे हिन करे प्रेम कंदो आहे कि मां पंहिंजो जीवन ॾियां थो। मां पंहिंजो जीवन ॾियां थो ताकी मां हुनखे वरी वापसि खणी सघां। इहो मूंखां केरु खणे कोन थो, बल्कि मां पंहिंजे पाण पंहिंजी इच्छा सां हिन खे ॾियां थो। मूंखे इहो ॾियण जो अधिकार आहे। हे आदेश मूंखे मुंहिंजे परमपिता खां मिलियो आहे। इहे अखर असांखे यूहन्ना जे किताब जे 10 अध्याय में 15 खां 17 ऐं 18 वचन में मिलनि था। मसीह जो सतों ऐं आख़िरी कदम हेठि आहे ऐं उहे बि क्रूस ते मुआ। मसीह त मरण जी आज्ञा ई कोन मनी, पर क्रूस ते मरण जी आज्ञा मनी। अगरि असां ॿुधूं त मसीह बिजलीअ जी कुर्सीअ ते या गैस जे कुएं में या फांसीअ ते लटकी मरिया त इहो असांजे मन ते ॾाढो प्रभाव कंदो। इहा अहिड़ी ई हिकु शर्मिंदगीअ जी निरादर कराइण वारी मौत हुई। उहे सभिनीनि खां मथों जे गौरव जे स्थान तां लही आया, हुन हेठां जी शर्मिंदगीअ जी जॻह ते। हुननि ईअं छो कयो? हलो त ॿियनि हिन अखर ते वापसि हलूं जेके असां पिछले प्रोग्राम में ॾिठा हुया। तव्हां मां हर हिक खे खपे त छरो पंहिंजी ई न, पर ॿियनि जे हित जो बि ध्यानु रखनि। हुननि सॼो स्वर्गीय गौरव ऐं महिमा छॾे ॾिनी ऐं हिन धरतीअ ते लही आया। माण्हू या इंसान ठही विया। हिकु गुनहगार जी मौत ॿियनि लाइ सहन कयऊं, तव्हां लाइ ऐं मुंहिंजे लाइ। परमेश्वर खे उन लाइ शुक्र हुजे। हेरो आहे मसीह जो मन, मसीह जो चिंतन। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं परमेश्वर तव्हांखे आसीस ॾे।